नाज़रीन, कंबर ज़िलो एराज़ी आबादी के लिहाज़ खां उत्तर सिंध जो वॾो ज़िलो आहे, जंहिंमें गवर्नमेंट सिंध अस्पताल DHQ सिविल अस्पताल कंबर खां अपग्रेड करे कंबर जो दर्जो ॾिनो वियो ऐं अरबें रुपयनि जी मालिज सां हिकु शानदार बिल्डिंग ठही ऐं जदीद सामान मिलियो ऐं उन वक़्त जे MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो खे हैंडओवर थी। कंबर समेत भर वारे इलाइक़नि में ख़ुशी जी लहर ऐं उमेद पैदा थी त हाणे असांखे इलाज जूं सभु सहूलियतूं अस्पताल में मुहैया थींदियूं। पर अफ़सोस DHQ जो दर्जो मिलण सां सिविल अस्पताल वारियूं सहूलियतूं ख़तमु थी वियूं। उन सां गॾोगॾु बिजली जूं सहूलियतूं अणल बि आहिनि। MS डॉक्टर सईद अख्तर तुनियो स्टोर इंचार्ज समेत सभु सणबियूं चार्जूं वठसि आहिनि। अस्पताल जूं सालियानियूं बजटूं नाले मातर अस्पताल ते ख़र्च करे बाक़ी पाण खाइनि पिया। कंबर शहर जे मुख़्तलिफ़ शहरी समाजी सियासी तंज़ीमनि सोशल वर्करनि साफ़िरनि ऐं वकीलनि समेत शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि कंबर अस्पताल में सहूलियतनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कया, पर को बि बहितर नतीजो कोन निकितो। शहरनि जो वधीक चवणो त असांजो बसि हिकिड़ो ई सुवालु आहे, कंबर जे बाशऊर माण्हुनि खां करोड़ों रुपयनि जी सालानी बजट कंबर जे अवाम जे इलाज जे लाइ आहे या कंबर अस्पताल में मुक़रर MS सईद अख्तर तुनियो जे लाइ। कंबर जे अवाम जो सिंध गवर्नमेंट खां मुतालबो आहे त अस्पताल जे नाले ते ख़र्च थींदड़ बजट जी शाफ़ जांच कराई वञे।